थर में ॿारनि मथां मौत जा लामारा जारी आहिनि। मिठी ऐं छाछरे जे अस्पतालनि में 5 ॿार फोत थी विया। थर में लॉकडाउन खां पोइ ॿारनि जी मौत जा वाक़िया तेज़ी सां वधण लॻा आहिनि। मिठी ऐं छाछरे जी अस्पतालनि में वधीक 5 ॿारड़ा फोत थी विया। खुराक जी खोट ऐं बीमारियुनि विघे हलंदड़ साल फोती ॿारनि जो अंग 214 थी वियो। ग़िज़ाई खोट सबबि 3 ॿारड़ा मिठीअ जी सिविल अस्पताल ऐं 2 ॿारड़ा तालका अस्पताल छाछरो में ज़िंदगीअ जी जंग हाराए विया। छाछरे में 14 महीननि जो अली नवाज़ खोसो 9 महीननि जी सोनिया बजीर दम ॾिनो, जॾहिं त मिठी सिविल अस्पताल में 1 महीने जो रिजब समो आनंद कुमार मेंगवाड़ ऐं इकबाल डेथो जा ताज़ा जावल ॿारड़ा फोतियुनि में शामिल आहिनि। मिठी सिविल अस्पताल में 55 खां बि वधीक ॿारनि जो इलाज हलंदड़ आहे, जॾहिं त इलाज जूं सहूलियतूं हाणे पूरियूं हुजण करे वारिस सख़्त परेशान आहिनि। लॉकडाउन खां पोइ थर में पैदा थियल बुख ऐं बदहाली सां ॿारनि जी मौत जे वाक़ियनि में पिण इज़ाफ़ो आयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk